वायसा प्राल खबर सरसर जारी खबर शरकना प्राल में अबल वाह के किनारे ते पोखियल सरकार कीमती वणन की वाढियार जो अमल बिना कंहिं रंडक जे जारी है, जेको इरीगेशन खाते जी नाअहली ऐं लापरवाही जो पिण सबूत है। सभिनी लाॻापे इदारनि जे ख़ामोशी ऐं ख़ासि तौर ते SDO जी ऑफिस मां गायब हुजण सूरताल खे वधीक ॻणती जोगी बणाए छॾियो आहे। हीउ अमल त फ़क़ति माहौलियात तवानीअ खां ख़तरे खां आहे, पर क़ौमी सरमाए जे नुक़सान जो पिण सबबु आहे। हिन सिलसिले में फौरी तौर ते जांच जो हुकुम जारी कयो वञे ऐं ज़िम्मेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वाइसा प्राल पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा।